वालेकुम बोला भेड़िया वाले सलाम ॿियो ख़ैर आहे खैर लॻो पिया ख़ुशि लॻो अल्हम्दुलिल्लाह ख़ैर हुजे अदी मुंहिंजी हवाले ख़ुशि आहे यार ये हाल वाल पुछी न अहिड़ी भेण असांखे गाटे में हणी छॾी अथई जो जीअं ई मां परणिजी आयो हाणे त इन जो लुड़ बंदि थिए ई कोन थो आख़िर कल्ह बि अचे फछरी कई सफ़ा जो कावड़ाई त ॾिनोमांसि दड़को ऐं भई चिड़ी खयईं बेग ऐं आ खणी कई जीअं ई कावड़ में वञे पई त हिन ॾांद वारे किले में विचड़ी फहको वञी कई पोइ त खणी वञी अंदरि छॾियोमांसि 2-3 कलाक पे लुड़ हयईं पोइ हाणे अदी जी तबियत कीअं आहे हाणे शुक्र अल्हम्दुलिल्लाह 2-3 कलाक थिया आहिनि आवाज़ ई कोन्हे घणे क़दुरु त भेण मोकिलाए वई